प्रियालो भरसां पीर हाजी जमाल शालक क़दीमी पीर हाजी मोहम्मद यूसुफ पत्तानी जो सालनि खां बेधियानी सबबि मरमती कमु न थी सघियो, जंहिं सबबि जानवरनि जो अचण वञण रोज़ जो मामूल बणियल। पीर हाजी मोहम्मद यूसुफ पत्तानी जे मरमती कम लाइ नुहाणी वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जी टीम पहुची मुकमल पीर जी ज़रूरी कम जो जाइज़ो वरितो, जंहिंमें पीर जा दरवाज़ा, भितियूं ऐं ॿियनि ज़रूरी कमनि बाबति जल्द कमु शुरू करायो वेंदो। उन मौक़े ते नुहाणी वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जे सदर इनायतुल्लाह नुहाणी, जनरल सेक्रेटरी अला ॾिनो नुहाणी, चेयरमैन अनवर अली नुहाणी, अब्दुल लतीफ़, वक़ार अहमद, अब्दुल ख़ालिक, रमीज़ अहमद, अब्दुल्ला, सुहेल अहमद ऐं ॿिया नुहाणी बिरादरी जा केतिरा ई माण्हू मौजूदु हुआ, जॾहिं त आख़िर में कुल शरीफ़ पढ़ी दुआ घुरी।